अस्सलाम वालेकुम। जय सिंध सदाईं सिंध वारा जैन। जीअं त आऊं गुल मोहम्मद साम्हूं अॼु तव्हांखे बुनियादी ॻाल्हि त सादी सूरत छा आहे उन जे बारे में सेखारींदुसि। जहिड़ी अंग्रेज़ी में हिनखे चइबो आहे सिंप्लीफिकेशन। उन जी सादी सूरत सिंधी जो मक़सदु आहे। जेकॾहिं असांखे बुनियादी ॻाल्हियूं न ईंदियूं पोइ वॾियूं ॻाल्हियूं असांखे कोन ईंदियूं। हीअ बुनियादु आहे, हीअ सिखणु ज़रूरी आहे। भई इहो सिखो पोइ अॻियां साॻी ॻाल्हि आहे। हाणे जीअं त तव्हांखे मूं नंढी आम भञूं पर सेखारी हुई, यानी की एल्शियम। हीअ बि एल्शियम वारो नमूनो आहे, वंड वारो साॻुणो एल्शियम कढणी आहे हिनजी बि अहिड़ो नमूनो साॻुणो आहे, नंढा भञूं वारो। ठीकु आहे। अचो त हिनजी वस्फ़ ॾिसूं त वस्फ़ का बि वॾी शइ उनखे कटे नंढो नंढे करण जे लाइ अंश ऐं छेद खे वंड कबी। जेसिताईं ॿिन्ही अंश ऐं छेद खे वंड कबी पे, जेसिताईं अंश ऐं छेद खे को बि खोड़ो साॻियो ॿिन्ही अददनि खे वंड न करे सघे। मिसाल, जीअं मिसाल आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां त हिकिड़ी इहा जेका शइ आहे उहा आहे वॾी। छा आहे? वॾी। इन खे असां कट कंदासीं, कट करे कटे असां कटियूं पिया थिए। हाणे जेको सो ॾिसो अञा कटिजे पई, असीं कटियूं पिया जेसिताईं हिनखे हाणे ॾिसो बाक़ी हीअ ज़रड़ी बची आहे, हाणे हीअ कटिजे नथी। इन खे चइबो आहे सादी सूरत। प्यारा ॿार, उनखे सादी सूरत माना वॾी शइ खे कटे टोड़े, कटे चयोसि, टोड़े चयोसि, छा चयोसि, जीअं सम्झो त उनखे हेठी अंग खे अंश, छेद ऐं अंश खे ॿिन्हिनि खे वंड कबी। जीअं मूं तव्हांखे एल्शियम सेखारी हुई, नंढा भञूं पर सेखारी हुई। हाणे अचो त मिसालनि जी तरफ़ हलूं। जीअं त मिसालनि जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों मिसाल आहे, मूं लिखियो आहे 16/4। असां ॾिसो ॿिन्हिनि खे ही छेद जेको आहे पाण हिनखे वंड करे सघे थो। 1 चौंक 4 ऐं 4 चौंक 16 जवाबु अची हलियो 4/1 कटिजी। हाणे हिननि ॿिन्हिनि खे को बि दुनिया जो खोड़ो, हाणे 4 ख़ाली जवाबु बि लिखी सघिजे थो, पर हिकु इन करे ॾिनो त तव्हां सम्झो ही बुनियादी ॻाल्हियूं। तव्हां बुनियादी ॻाल्हियूं न सम्झंदा पोइ तव्हांखे कीअं ईंदी सादी सूरत। यूनिवर्सिटी थो नथी छॾे। तव्हां प्यारा ॿारो ही सम्झो, बुनियादी ॻाल्हियुनि खे सम्झो। जेसिताईं न सम्झंदा जेसिताईं सभु तव्हांखे कोन ईंदा। नंबर ॿियो जो मिसाल आहे, मूं लिखियो आहे 25/5। हाणे 5 हिकिड़ो हिनखे वंडे थो, हिनखे वंडे थो। 1 5 5 मथे 5 5 25। जवाबु आयो 5/1। 5 ख़ाली बि लिखी सघूं था। हिकु इन लाइ मूं लिखियो आहे जीअं अव्हांखे ख़बर पए बुनियादी ॻाल्हि। हाणे हिननि जा फार्मूला बि असांखे सिखणा पवंदा। जेसिताईं उहे फार्मूला न सिखंदा त तव्हांखे सम्झ में कोन। जीअं एकनि जी जाइ ते 5 हुजनि या ॿुड़ी अदद हुजे त केॾी बि रक़म करोड़नि में हुजे, लखनि में हुजे, हज़ारनि में हुजे, उहो 5 हुनखे वंडे वेंदो। हुनखे ज़ाहिर बीठो आहे एकनि जी जाइ ते 5 त 5 हिनखे वंडींदा, हिनखे वंडींदो आहे। फार्मूला असांखे सिखणा पवंदा, लाज़मी आहे। ठीकु आहे। अचूं था मिसाल नंबर 3 जी तरफ़। मूं लिखियो आहे 40/8। ठीकु आहे। हाणे हिनखे हीउ जेको हीउ बि खोड़ो वंडे थो हिनखे, इन करे असां डायरेक्ट वंडे छॾींदासीं। 1 8 8 5 8 40। जवाबु घणो आयो 5/1। हाणे हिनखे जेकॾहिं ॿिए नमूने सां लिखंदासीं त उन में थोरी असांखे डिटेल सां लिखंदासीं, वाज़े लिखंदासीं त हुनखे थोरो टाइम लॻंदो। असां वटि हींअर टाइम न आहे, इन करे ॾिसो 8 ते 8 खे बिको वंडे थो, 40 खे वंडे थो। चओ ॿुड़ी आहे, ईअं 8 ॿधी चङा, 4 दफ़ा लॻो। ठीकु आहे। वरी हिनखे लॻो थो 40 ते 20 दफ़ा लॻो। वरी 4 खे 1 दफ़ो लॻो। वरी 20 खे जेको लॻो आहे उहो घणा दफ़ा लॻो आहे,
4 दफ़ा लॻो आहे। त हाणे मक़सदु ॻाल्हि इहो रहियो त चौंके जो खोलण लाइ 1 चौंक छा ऐं 20 ते हणंदासीं 5 चौंक 20, त इहे घेल थींदी। एतिरो असां टेम ई न आहे, पर मजबूरी आहे त पोइ करणी पवंदी। जे न आहे त लॻे पियो त डायरेक्ट ई हणी छॾियो, बसि हिन घेल करण जी ज़रूरत न आहे। अचूं था मिसाल चौथे जे तरफ़, जीअं मूं लिखियो आहे 42 भाङे 18। असां बिल्कुलु त हिनखे वंडे थो, ठीकु आहे, पर न असीं ॾिसंदासीं हिनखे जेको टुको वंडे थो, छो जो हुन फार्मूलो असांखे यादि करणो पवंदो। 2 ऐं 4 हुननि जो जोड़ आहे 6, माना टुको बि हिनखे वंडे थो, पर असां 18 खे टुको वंडे थो, पर असां घेल कान करणी, जल्दी करिणो आहे त असां ॾिसंदासीं 6 खे घोड़ो वंडे थो। हा, 6 खे घोड़ो हिनखे वंडींदो, छो जो हिन जो जोड़ आहे घणा 9, यानी ॿधिए त भई हिकनि जी जाइ ते हुजे ऐं टुको बि हुनखे वंडे सघे, तॾहिं छको वञे थो। मूं तव्हांखे ॿुधायो त फॉर्मूला असांखे यादि करणा पवंदा। हाणे ॾिसूं था 6 खे घोड़ो हणंदासीं, घणा दफ़ा लॻो 3 दफ़ा, वरी 42 ते घणा दफ़ा लॻो 42 ते घणा दफ़ा लॻो 6 खे घोड़ो 7 दफ़ा, मथे लिखियो पिया, ठीकु आहे। त 7 भाङे 3 जवाबु अची वियो। पर जेकॾहिं असां घेल कंदासीं त छा थींदो, ॾिसो ॿिखे घोड़ो हिनखे वंडे थो, हिनखे वंडे थो, हाणे 18 ते 9 दफ़ा लॻो आहे, ठीकु आहे। वरी हिन ते घणा दफ़ा लॻो 21 दफ़ा लॻो आहे। वरी टुके घोड़ो घणा दफ़ा लॻो आहे 1 टुको 3, हिनखे घणा दफ़ा लॻो आहे 7, मतिलबु जवाबु आयो 7 भाङे 3, साॻी जवाबु आयो। पर असां वटि टेम न आहे, हर माण्हू वटि हीअं टेम न आहे, इन जे करे डायरेक्टली लॻनि पिया त असीं हणंदासीं, थोरा हणंदासीं, लॻनि पिया असीं हणंदासीं। अचो त ॿिए मिसाल जी तरफ़ अचूं। मिसाल हाणे असां लिखियो आहे 38 भाङे 16। हाणे जेको 38 भाङे 16 आहे, 16 38 खे नथो वंड करे सघे। हाणे हिते असांजी मजबूरी आहे, हिते असांजी मजबूरी आहे, असीं कीअं हणूं, छो 16 जो खोड़ो 38 ते नथो लॻे। पोइ छा करियूं, पोइ ॾिसूं था कहिड़ो वॾो खोड़ो आहे जेको हुनखे वंडी सघंदो। हाणे असांखे ख़बर आहे टुको बि नथो वंडे, हिनखे वंडे थो, हिनखे नथो वंडे सघे, हिनखे बि नथो वंडे, छॾे ॾिए बिको वंडे थो। असीं हणूं बिके खोड़ो 16 ते 8 दफ़ा लॻो, यानी कि 8 दफ़ा लॻो, ठीकु आहे। हाणे हिनखे 38 ते बिके खोड़ो लॻो, घणा दफ़ा लॻंदो 29 दफ़ा, 29 दफ़ा लॻंदो खोड़ो, हिनखे 2 दफ़ा 9 18 29 भाङे 8 जल्दी थी वरी वापसि था करे। हाणे ॾिसो असांजी हिते छा आहे, ॾिसो त 16 जो खोड़ो 38 ते नथो वंडे। हाणे असीं साॻिया खोड़ा ॻोल्हींदासीं त ॿई खोड़ा कहिड़ा था वंडनि। अगरि टुको बि कोन थो लॻे सघे, फार्मूले जी ख़बर हुजे, चौको बि नथो लॻे, बिकी जो लॻे थो। 16 ते असां आहियूं बिके खोड़ो 8 दफ़ा, ऐं 38 ते आहियोसीं घणा दफ़ा 19 दफ़ा लॻो, 2 38 खोड़ा ॿ पका हुअणु खपनि। असांखे त 20 ताईं यादि हूंदा हुआ, पर हींअर कंप्यूटर जो दौरु आहे, बसि मोबाइलनि जो दौरु आहे, बसि हीअं करियो हणी वठनि खोड़ा। पर असांखे बुनियादी शयूं सिखणी पवंदियूं। जेकॾहिं असांखे बुनियादी शयूं न आहियूं त पोइ इहे मैथ कोन सम्झ में ईंदी, हे हिसाब इहे यूनिवर्सिटी ताईं इहा सादी सूरत तव्हांजी जान कोन चवंदी। महिरबानी करे प्यारा ॿारो, तव्हां सिखो सम्झो, उस्ताद बि असांजा सिखनि सम्झनि, तरीक़ो ॾिसनि, मेथड कहिड़ो आहे। ऐं महिरबानी करे अव्हांखे अर्ज़ु कंदुसि सब्सक्राइब करियो, अव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो, असांखे सब्सक्राइब कंदा, असांजी ईअं दिलि वधंदी, अञा वधीक असीं लेक्चर ठाहींदासीं। महिरबानी तव्हांजी। जय सिंध, सदाईं सिंध वारा जीअनि।